ॻोठ जो चङो मुड़सु वॾो आहियां उहो नजद रहमतल लिल आलमीन ता कुर्बान वञा गैब दान नबी ता कुर्बान वञा जन पत्थर हया उन्हनि खे दुआऊं कयई जन ओझ उछलाया तन जे लाइ दुआऊं घुरई जन कंडा फिटा कया तन जे लाइ दुआऊं घुरई पर महबूब जी दरबार में हिकिड़ो साहबी अर्ज़ो करे या रसूल अल्लाह मां शाम खां आयो आहियां मुंहिंजे लाइ दुआ घुरो पाण फरमाइनि था अल्लाहुम्मा बारिक लना फी शामिना अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना महबूब जॾहिं शाम ऐं यमन जे लाइ दुआ घुरी हिकिड़ो ॿियो मुस्लमान वेठो आहे नजद जे ॻोठ जो आहे उन्हीअ खे दिलि में ख़्यालु थियो त मां भी दुआ घुरायां नबी करीम जी ज़ात बाबरकात खे चई क़िबला व नजद ना असांजे नजद जे लाइ भी दुआ घुरो महबूब नजद जो नालो ॿुधो त महबूब मुंहुं मुबारक फेरायो मुंहुं मुबारक फेराइण खां पोइ ॿीहर दुआ घुरियऊं अल्लाहुम्मा बारिक लना फी शामिना अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना नजदी सगोरे चो वञ बड़ा मुझे महबूब त ॿीहर दुआ न घुरी वरी अर्ज़ कई क़िबला तव्हां शाम खे यमन खे त रंगे छॾियो मां पंहिंजे नजद जे लाइ थो चवां नजद लाइ दुआ घुरो पाण टियों दफ़ो वरी फरमायूं अल्लाहुम्मा बारिक लना फी शामिना अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना ओ मुंहिंजा मौला असांजे शाम ऐं यमन खे बरकत ॾे हुन चयो क़िबला शाम जे लाइ टे दफ़ा बिना चवण जे दुआ घुरी अथव मां टे दफ़ा अर्ज़ कयो आहे नजद जे लाइ दुआ छो नथा घुरो महिरबानी कयो दुश्मननि जे लाइ दुआऊं घुरंदा हो पत्थरनि हणण वारनि जे लाइ दुआऊं घुरंदा हो ओझ उछलण वारनि जे लाइ दुआऊं घुरंदा हो रहमत वारो नबी गुस्से में फरमाए तो हुनालिक ज़लाज़ल वल फितन व मिनहा यतलौ कर्न शैतान मां मोहम्मद नजद जे लाइ कतई दुआ को न घुरंदुसि छाजे करे जो इन नजद जे पलीत ॻोठ मां हिकिड़ो पलीत टोलो पैदा थींदो जेको मां मोहम्मद जी तौहीन कंदो जमात पैदा थींदी केड़ी पैदा थींदी चओ बा पिटल जमात पैदा थींदी तंहिंजे करे उन पलीत जमात पलीत टोले जे ॻोठ वारे लाइ मां मोहम्मद दुआ न घुरंदुसि मुंहिंजा दो त सहाबी हैरान थी विया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुदा पाक जो कसम आहे हदीस बुखारी शरीफ में मौजूद आहे सुभाणे मतां को तव्हां खां पुछे बाबुल ख़वारिज खोले ॾिसो मुस्लिम शरीफ में मौजूद आहे ॿियनि दोतबरनि किताबनि में तरमदी शरीफ में मूं पढ़ी आहे तमाम जो तमाम हदीस जे किताबनि खे नक़ल कयो आहे मुस्तफ़ा नजदुनि जे लाइ दुआ न घुरी कुर्बान वञा गैब दान नबी ता अल्लाह जे महबूब जी उहा ॻाल्हि 6 महीने न 12 महीने न 10 साल खां पोइ न 100 साल खां पोइ न 500 साल खां पोइ न ख़ुदा जो कसम आहे तारीख़ गवाह हुआ 1200 साल गुज़री विया उहा मुस्तफ़ा जी ॻाल्हि सची थी नजद जे ॻोठ मां इब्न अब्दुल वहाब नजदी पैदा थियो जंहिंजे पोयां इन जमात खे वहाबी सॾिबो आहे इब्ने चौ चौ खबर है इब्ने अब्दुल डाडे चो इब्ने इवर चंदान सही शुक्र आजो असां वहाबी आहियूं वहाबी माना अल्लाह वारो छो तो वहाब नालो आ अल्लाह जो अदा तव्हां जे घर में रहमतपुर शरीफ दरगाह आहे उते अल्लाह जो कामिल वली सुतो पियो आहे ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार साईं रहमतुल्लाह अलैह संदुल इस्म गिरामी हो अब्दुल गफ्फार उन जी जमात के सरबो आहे गफ्फारी छा चइबो आहे ॾाढे जो छा सरबो आहे गफ्फार का जो नालो आहे तो भला तव्हांजी माना त गफ्फारी माना अल्लाह वारा वहाब नालो अल्लाह जो वहाबी माना अल्लाह वारा गफ्फार का जो नालो अल्लाह जो गफ्फारी माना असां हो कादरी सिलसिले जा असां जो ताल्लुक सैयदना व मुर्शिदना पीरन जे पीर सैयद अब्दुल कादिर जीलानी उन्हीं जे करे छा आहियूं कादरी छा आहियूं बाबा ॾाढे जो छा आहियूं कादरी कादरी न सही पोइ माना कादिर अल्लाह जो नालो कादरी माना अल्लाह वारा अहमद कंहिंजो नालो आहे
इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। कुरान है या ना है? अहमद कह जो नालो आ, चो मुस्तफा जो कह जो नालो आ। पाकिस्तान में हिकड़ी जमात आ अहमदी। अहमदी कहिड़ी जमात आ? अहमद कह जो नालो आ, मुस्तफा जो। तो अहमदी जमात वारा सच्चा चेबा छा? अहमदी जमात वारा कादियानी हम चो अहमदी जमात वारा इन्हीअ जे करे जो हो गुलाम अहमद जे तरफ निस्बता अहमदी कादियानी। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो ग़लत था चवनि त वहाब अल्लाह जो नालो आ ऐं वहाबी जी निस्बत उन्ही अल्लाह जे नाले जे करे आ। न जे कादरी जी निस्बत सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे करे आ, गफ़ारी जी निस्बत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार जे करे आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो अहिड़े तरीक़े सां वहाबी जी निस्बत उन्ही इब्ने अब्दुल वहाब नजदी जे करे आ, जंहिंखे मोहम्मद करीम शैतान जो टोलो सजो आ। बी हदीस में शैतान जो सिंह भी सजो आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो शेख हजरत अल्लामा अब्दुल हय्य लखनवी पंहिंजे किताब उम्दतुर रिआया में लिखियो आ त वहाबी गारिया। वहाबी चाहे ॾाढो चो वहाबी चाहे फरमाए तो किताबुल हुदूद बाब ताज़ीर में लिखे तो उम्दतुर रिआया खोले ॾिसो बुजुर्ग लिखे तो जेको वहाबी न हुजे ऐं उनखे जेकॾहिं को वहाबी चवे त उहो सज़ा जो हक़दार आहे। उनखे तुहमत वारी सज़ा लगंदी छो त गैर वहाबी खे उन वहाबी सॼो आहे। अबा मूंखे हाणे ॿुधाए त सज़ा सुठे अखर ते लगंदी आहे या ख़राब ते? ॾाढे त चओ सॼण कहते लगंदी आहे खराब ते लगदी आ न। मालूम थो उलमा जे तहकीक मां साबित आ त वहाबी बुरो लफ्ज़ आ, इहो सुठो न आहे। ऐं इहो अल्लाह जे नाले जी निस्बत हुजे हा त सुठो हुजे हा, पर इहो अल्लाह जे निस्बत जे करे न आहे। इहो इब्ने अब्दुल वहाब जे निस्बत जे करे आ तॾहिं बुरो आ। अल्लाह जे निस्बत जे करे हुजे हा त अखियुनि ते आ, पर हिते अल्लाह जी निस्बत आहे कान। हिते उन चंड्रे जी निस्बत आ जेको चवंदो हो त नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह। उन्ही इब्ने अब्दुल वहाब जो अकीदो आ त मुंहिंजे लठ खे मुहम्मद खां वधीक ताक़त आ। मआज़ल्लाह सुम्मा मआज़ल्लाह। मुंहिंजे लठ खे मआज़ल्लाह मुहम्मद खां वधीक ताक़त आ। छो? कद मात मुहम्मद, चतो मुहम्मद नऊज़ बिल्लाह मरी चुको आ। लठ मुंहिंजी में ताक़त आ, मां कुत्ते खे भॼाए सघां थो, बकरियूं चारे सघां थो, नांग मारे सघां थो। लठ में ताक़त आ, पर मुहम्मद में एतिरी ताक़त कान्हे का। ख़ुदा जो कसम आ। इन्ही जे करे उलमाए इस्लाम इन्हीअ जे ख़िलाफ़ फतवा ॾिनी। उन खां बाद में आला हज़रत अज़ीमुल बरकत इन देवबंदुनि जा अक़ीदा लिखी करे अरबुस्तान जे मक्के मदीने जे उलमा वटि खणी वियो। तक़रीबन 55 आलिमन मक्के ऐं मदीने वारन हुस्सामुल हरमैन में हिनन जे खिलाफ कुफ्र जी फतवा ॾिनी त हिनन जा जेके भी अक़ीदा हन से कुफ्र वारा अक़ीदा हन। या वहाबी जमात जेका ऐसा बदतरीन जमात आ, पर परे छो था वञो? हक़ उनखे चइबो आहे जो दुश्मन बि शायदि ॾे। ॿुधायांव? चओ त ॿुधायांव, सभई चओ त ॿुधायांव। देवबंदन जो वॾे खां वॾो मौलवी हुसैन अहमद मदनी। हुसैन अहमद ॾाढे चओ मदनी मता मदीने जे करे समझदा हुजो। न हुन जे ॻोठ जो नालो हो मदनपुर। छा उस नालो आहे बाबा? मदन ॿुधो अथनि, मदन मल। उन्ही मदन मल जो ॻोठ ॿधल हो मदनपुर। उन्ही मदनपुर जो रहाकू हो ॼाओ उते हो। वो इन्हीअ जे करे पाण खे सॾाईंदो हो मदनी, माना मदीने जे करे न, छो त हिननि जी मदीने ॾे निस्बत करणु शिरक आहे। मक्की चवणु शिरक आहे, मदनी चवणु शिरक आहे, बगदादी चवणु शिरक आहे, सेवाणी चवणु शिरक आहे, भिटाई चवणु शिरक आहे। हे मुशरिक पंहिंजी खे चवंदा आहिनि, पर वाणियनि ॾे ही निस्बत कंदा आहिनि देव
खुद पाण लिखियो थन पाण महमूद अल हसन देवबंदी जी तारीख़ वारनि लिखियो आ त मौलाना महमूद अल हसन देवबंदी इन्ही जे करे देवबंदी सॾिबो हो जो इहो ॻोठ देवबंद जेको आ इन्ही में अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलाम के माण्हुनि शिकायत कई त असांजे मुल्क में देव था रहनि शैतान था रहनि। केरु था रहनि बा? देव था रहनि। देव चइबो लईन शैतान के। उतो जे माण्हू शिकायत कई त देवनि असांखे तंग कयो आ। पोइ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम आयो उन्हनि देवनि खे हिकिड़े खूह में पूरे मथां लटाए छॾियईं। पोइ उते थियो देव बंदि थियो तॾहिं इन ॻोठ जो नालो आहे देव। शुक्र थियो जो शैतान वारे ॻोठ सां देवबंदी पाण खे सॾायो था। सेवाणी नथा सॾायो, कलंदरी नथा सॾायो, सिकंदरी नथा सॾायो, मदनी नथा सॾायो, मदनपुर जे करे मदनी सॾायो था। उहो मदनपुर जो मौलवी हुसैन अहमद किताब लिखियो आहे अश्शहाब साक़िब। छा किताब आहे? उन्हीं में खुदा पाक जो कसम है अल्लाह हाज़िर नाज़िरा मां कलमो भरे तव्हां सां ॻाल्हि कयां। घट में घट 27 जगहनि ते घट में घट 27 जगहनि ते हुसैन अहमद देवबंदी लिखियो आहे त वहाबी बदतरीन